हक़ मौजूद जे लतीफ़ जे सिंध ऐं जे आलम इंसानियत लतीफ़ टीवी जे अंगण ते अव्हांखे भलीकार मुंहिंजा दोस्तो रही अचिजे रातड़ी तिन वाढोड़ियुनि वटा जिन खे सूर शरीर में घट मझारा खा लिकाए लोकां पाण ॿधनि पटियूं ला कमाल जो बैत आहे एॾो ग़ैर मामूली बैत आहे जंहिंजो तसवर बि नथो करे सघिजे। वञो उन्हनि वाढोड़ियुनि वटि उन्हनि वढियलनि वटि जिन जो वजूद अंधा अंधा वढियल आहे उन्हनि वटि वञो उन वटि राति त रहो पुछो त सही उन्हनि खां त अव्हांजो वजूद ईअं छो वढियल आहे, छो अव्हांजे वजूद सां इहो हशर थियो आहे। उन्हनि खे सूर आहे वजूद में, जिन खे सूर शरीर में घट मझारा घाव रुगो घाव आहिनि वजूद में ऐं शदीद सूर आहे लिकाए लोकां पाण ॿधनि पटियूं। माण्हुनि खे ॿुधाइनि कोन था, पाण पंहिंजो मलम पटी बि पाण था कनि, सभु कुझु पाण था कनि, हर शइ बि पाण था कनि। केरु आहिनि इहे माण्हू? तमामु वॾो सुवालु आहे। इहे माण्हू आख़िर केरु आहिनि जेके वढियल आहिनि? किथां वढिया आहिनि? कंहिं वढिया आहिनि? छो वढिया आहिनि? इहे एॾा वॾा सुवाल आहिनि जो इन्हनि सुवालनि ते गौर कबो त सची बची असांखे कंहिं वक़्तु झोक जी जंग साम्हूं ईंदी ऐं कंहिं वक़्तु असांखे इहो महसूसु थींदो त भेटाई साईं हिन वतन जे आतिफ़े ऐं हिन वतन जी ख़ुशहाली ऐं हिन वतन ते जेके धारियनि जे घोड़नि जा सुंभ ऐं उन्हनि जूं तराड़नि जा चमकाट आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु लतीफ़ साईं बीठो थो सम्झाए पंहिंजी क़ौम खे त विड़ो वञी ज़ख़्मी थियो वढिजी पओ, पंहिंजी पटी पाण करियो, कंहिंसां ॻाल्हि न करियो पर जंग करियो। असां हूंदा आहियूं न तारीफ़ जा मोहताज, को नंढड़ो कमु कंदा आहियूं पोइ राजनि खे ॿुधाईंदा आहियूं त असांजी तारीफ़ थिए, असांजो नाव थिए, असांजो हीउ थिए। इन जी का ज़रूरत कोन्हे का। असां जेको कमु करियूं था, असांखे जेको कमु करणु घुरिजे उहो कंहिं नाले निशान जे लाइ न करणु घुरिजे पर पंहिंजे आदर्शनि जी तकमील जे लाइ करणु घुरिजे। ऐं आदर्श उहा शइ आहिनि, आदर्श उहो ख़्यालु आहे। आदर्श छा तव्हांखे आदर्शनि जो ॿुधायां त आदर्शी इंसान ई असुलु इंसानु आहे जेको पंहिंजे वतन क़ौम आलमियत जे लाइ पंहिंजे किरदार खे लाज़मी सम्झे थो, उहो ई आदर्शी इंसानु आहे। ऐं लतीफ़ असांखे इहा ॻाल्हि सम्झाए बीठो। ऐं माण्हू चवंदा आहिनि त लतीफ़ खे पॉलिटिसाइज़ न कयो। बाबा पॉलिटिसाइज़ असीं करण वारा केरु थींदा आहियूं? लतीफ़ साईं जा सिधा सवा बैत ॻाल्हाइनि था ऐं उहे पाण चवनि था इहे जेके वढियल आहिनि इहे केरु आहिनि? उन्हनि छाजा वढियल आहिनि? पटियूं बि ॿधनि था, उहे पंहिंजे मौक़े सां ॻाल्हि बि नथा कनि, पटियूं बि ॿधनि था। इन जो मक़सदु आहे त उहे वढियल आहिनि, उन्हनि जो वजूद वढियल आहे। असां वरी पोइ कॾहिं कॾहिं तमसीलुनि में चवंदा आहियूं त लतीफ़ साईं इन में त फलाणी ॻाल्हि कई आहे। न बाबा, सिधी ॻाल्हि आहे, पंहिंजे वतन जी ॻाल्हि आहे, पंहिंजे धरतीअ जी ॻाल्हि आहे, पंहिंजे माण्हुनि जी ॻाल्हि आहे। इनखे सम्झण जी सख़्तु ज़रूरत आहे। लतीफ़ टीवी जो जेको यूट्यूब चैनल आहे उनजो पंहिंजो आहे, इनखे सब्सक्राइब कयो, इनखे दोस्तनि ॾांहुं मोकिलियो, इनजो घंटी जो बटण दॿायो ऐं वधि खां वधि जेतिरा घणा सब्सक्राइबर कंदव त पोइ असीं लाइव कचहरियूं कंदासीं, यूट्यूब ते लाइव कचहरियूं कंदासीं। छाकाणि त फेसबुक जी उमिरि कोन्हे का, ऐं उते लाइव कचहरियूं करे चुको आहियां। उहे बि जेके बची सघियूं उहे त सभु मूं यूट्यूब ते अपलोड करे छॾियूं आहिनि, पर हिन जी उमिरि आहे, आऊं न हूंदुसि, असां मां केतिरा न हूंदा पर हीअ कचहरियूं हिते मौजूदु हूंदियूं ऐं असांजो ईंदड़ नसुल ईंदो उहो चवंदो त असांजा वॾड़ा असांखे हीअ ॻाल्हियूं सम्झाए विया हुआ। हक़ मौजूद सदाईं आबाद हुजो, ख़ुशि